अस्सलामुअलैकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद त ख़ुशि हूंदा, ख़ैर आफ़ियत सां हूंदा। दोस्तों, अॼु जेका तव्हांखे कहाणी ॿुधाईंदुसि उहा आहे शहज़ादे गुल मुनीर जी। दोस्तों, कहानी शुरू करण खां पहिरीं अव्हां सां हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे। अगरि मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तों, हिकिड़ो हो बादशाह। बादशाहनि जो बादशाह त धणी ताला पाण आहे, पर ही ज़माने जो बादशाह हो। संदसि राज में शींहं ऐं बकरी गॾु पाणी पीअंदा हुआ। हिन खे 2 पुट हुआ ऐं तंहिंखां सवाइ ख़ुदा जो ॾिनो सभु कुझु हुयसि। सो हर वक़्तु ख़ुदा जा शुकराना मञी पियो हुकूमत हलाईंदो हो। ख़ुदा जी कुदरत सां बादशाह खे 3 पुट बि ॼायो, जो ॿिनि पुटनि खां वधीक सुहिणो हो। बादशाह तमामु घणो ख़ुशि थियो ऐं पुट जी ख़ुशी में ख़ज़ाननि जा दर खोले छॾियईं। माण्हुनि एतिरो त माल लुटायो जो मुल्क जा सभु ग़रीब अमीर थी विया। आख़िर 40 ॾींहंनि जी ख़ुशियुनि खां पोइ बादशाह शहज़ादे जे वक़्तु ॾिसण लाइ नजूमियुनि खे घुरायो। नजूमियुनि हिसाब करे बादशाह खे त ॿुधायो, शहज़ादे जो वक़्तु त बाला आहे, मगर 9 वरनि जी ॼमार खां पोइ वठी वक़्तु सख़्तु तकलीफ़ूं ॾिसंदो ऐं माइटनि खां विछड़ी वेंदो। आख़िर जवानी में सुख ॾिसंदो ऐं वॾी बादशाही जो मालिक थींदो। बादशाह इहो अहवालु ॿुधी नजूमियुनि खे इनाम ॾेई रवानो कयो ऐं उन शहज़ादे जो नालो गुल मुनीर रखियो वियो। उन जे निपाइण लाइ ख़ासि दायूं ॾायूं अक़लमंद मुक़ररु थियूं, जिन खेसि लाॾनि ऐं कोडनि सां पियो निपायो। जॾहिं 6 वरनि जी ॼमार जो थियो तॾहिं खेसि उस्ताद जे हवाले कयो वियो। थोरे ई वक़्त में शहज़ादो पढ़ी क़ाबिल थियो। शहज़ादो जॾहिं 9 वरनि जी ॼमार जो थियो तॾहिं बादशाह इन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो। 3 शहज़ादा अञा नंढा हुआ, तंहिं करे वॾी वज़ीर खे अची बेईमानी थी। तंहिं यकदम बादशाही ते कब्ज़ो करे 3 शहज़ादनि खे मुल्क ॾेकाली ॾेई कढी छॾियो। 3 शहज़ादा वज़ीर जे डप खां शहर छॾे फ़क़ीराणो वेस करे उथी हलिया। हलंदे हलंदे नेठि थकिजी पिया ऐं हिकिड़ो वण ॾिसी उन जे हेठां वेही रहिया। बादशाही ॿार हुआ जिन कॾहिं बि एतिरी तकलीफ़ न ॾिठी हुई। से ॻाल्हियूं कंदे कंदे उन वण हेठि सुम्ही रहिया। जॾहिं निंड मां उथिया तॾहिं वॾे भाउ नंढनि खे चयो, दादा मूंखे ख़्वाबु लधो आहे, जंहिंमें ॾिसां थो त मूंखे माहे खीर जो हिकु वटो ऐं कणिक जी मानी मिली आहे ऐं इहा खाई ढो कई अथमि। उन ते विचट भाउ चयो, दादा मूं पिणु ख़्वाबु ॾिठो आहे त अलाह साईं मूंखे मच्छी ॾिनी आहे, उन सां मानी खाई ढो कयो अथमि। बाक़ी रहियो नंढो शहज़ादो जंहिंजो नालो गुल मुनीर हो, तंहिं खणी माठ कई। तॾहिं भाइरनि चयसि, दादा तूं बि ॿुधाए त तो को ख़्वाबु लधो या न? उन ते गुल मुनीर चयो त मूं जेके ख़्वाब में ॾिठो आहे से जेकॾहिं अव्हांखे ॿुधाईंदुसि त अव्हीं कावड़जी पवंदव, तंहिं करे इहा ॻाल्हि ई खणी छॾियो। उन ते भाइरनि चयसि त यार असीं तुंहिंजा भाउर आहियूं, दुश्मन थोरे ई आहियूं, जेके ॾिठो अथई सो ॿुधाए छॾ। तॾहिं गुल मुनीर चयो, दादा ख़्वाब में ॾिसां थो त अलाह साईं मूं ते राज़ी थियो आहे ऐं मूंखे बादशाही मिली आहे ऐं 4 राणियूं आऊं परिणियो आहियां। हिंदोरे में सुतो पियो आहियां। साॼे पासे हिकिड़े पलंग ते 2 राणियूं वेठियूं आहिनि ऐं खाॿे पासे ॿिए पलंग ते ॿियूं 2 राणियूं वेठियूं आहिनि। उन्हनि मां वारी वारी सां हर हिकु मुंहिंजे हिंदोरे खे लोॾे पई। भाइरनि गुल मुनीर जे वाता इहा ख़बर ॿुधी खेसि 2 चमाटूं हणी कढियूं ऐं उनखे चयऊं, जेकॾहिं अहिड़ो सिबागो हुजे हा त बाबाई जी बादशाही तां कीअं विञायूं हा? त गुल मुनीर खे ॾाढो ॾुख थियो ऐं ज़ारो क़तार रोइण लॻो। थोरी देरि खां पोइ भाइरनि खेसि उते उथी हलण लाइ चयो, मगर हिन अॻिते हलण खां ठुप इनकार कयो ऐं तॾहिं हू 2 भाइर खेसि उते ई छॾे अॻिते रवाना थी विया। भाइरनि जे वञण खां पोइ गुल मुनीर बि उथी पंधु पियो। हलंदे हलंदे सिजु लही वियसि। सो हिकिड़ो वण ॾिसी उन जे हेठां राति जा 4 पहर गुज़ारण लाइ सुम्ही पियो। कुदरत ख़ुदा जी उन वण में हिकिड़ो देव रहंदो हो। तंहिं जो अहिड़ो ॾिठो त हिकिड़ो आज़म आज़ादो वण जे हेठि सुतो पियो आहे। सो संदसि वात पाणी पाणी थियण लॻो।
ऐं उनखे खाइण जे ख़्याल सां हेठि लही पियो। जॾहिं गुल मुनीर ते नज़र पियसि तॾहिं हिन जी सुहिणी सूरत ऐं नंढी वेही ॾिसी मथसि रहम अची वियो। सो खाइण जो ख़्यालु लाइ खेसि निंड जी हालत में खणी हिकिड़े शहर खां थोरो परभरो छॾे हलियो वियो। गुल मुनीर जॾहिं निंड मां सुजाॻ थियो तॾहिं छा ॾिसे त कंहिं शहर जे ॿाहिरां सुतो पियो आहे। ॾाढो हैरान थियो पर धणी जो राज़ सम्झी उथां उथी शहर ॾांहुं रवानो थियो। शहज़ादे खे बुख बि अची तपायो सो ॿी का शइ न ॾिसी हिकिड़ी मस्जिद में वञी वेही रहियो। माण्हुनि खेसि मुसाफ़िर सम्झी खाधो आणे ॾिनसि सो खाई आराम कयाईं। मस्जिद जे मुल्ला गुल मुनीर जी सुहिणी सूरत ॾिसी हैरान थी वियो ऐं खांइसि हाल अहिवाल पुछाईं। गुल मुनीर खेसि ॿुधायो त आउं मुसाफ़िर आहियां, बुख जे करे मस्जिद में आयो आहियां, घड़ी खनि आराम करे अॻिते रवानो थींदुसि। मुल्ला खे गुल मुनीर जी गुफ़्तगू बि वणी वई। तंहिं ख़ैरे खेसि चयईं त मूंखे औलाद कोन्हे, जेकॾहिं तूं मूं वटि रहंदे तोखे पंहिंजे बचनि वांगुरु ख़ुशि रखंदुसि। गुल मुनीर बि ख़्यालु कयो त किथे पियो रुलंदुसि ऐं धिका खाईंदुसि। जेकॾहिं ख़ुदा खे नवाज़णो हूंदो त उते ई ॾींदो। पोइ मुल्ला जी ॻाल्हि क़बूल करे उते मस्जिद में रहणु लॻो। उन मुल्ला वटि जेके ॿार पढ़ंदा हुआ तिन में बादशाह जी धीउ ऐं वज़ीर जा पुट बि हुआ। मुल्ला गुल मुनीर खे ख़लीफ़ो करे कुतुब खाने में विहारियो। जेतोणीकि गुल मुनीर हर इल्म ऐं हुनर खां वाक़ुफ़ु हो, पर उते पाण खे अणपढ़ियल सॾाईं। शहज़ादी ऐं वज़ीर ज़ादो हिक ॿिए ते आशिक़ हुआ जो हिक ॿिए खां घड़ी बि जुदा न थींदा हुआ। शहज़ादी जॾहिं पढ़ी लिखी क़ाबिल थी तॾहिं संदसि महिलात मां निकिरणु बंदि थियो। फ़क़ति जुमे जे ॾींहुं दौड़ करण जे बहाने में कुतुब खाने में ईंदी हुई, जिते परे खां वज़ीर ज़ादे खे ॾिसी दिलि ख़ुशि कंदी हुई, छाकाणि त बादशाही हुकुम मूजिबि संदन ॻाल्हाइण ॿोलाइण बंदि हो। जॾहिं हिननि खे घणा ॾींहं गुज़री विया ऐं पाण में ॻाल्हाइण ॿोलाइण न थियनि, तॾहिं शहज़ादी छा कयो जो गुल मुनीर खे अणपढ़ियल सम्झी खेसि हिकिड़ो ख़त लिखी ॾिनो त वज़ीर ज़ादे खे पहुचाए ॾे, जंहिंमें लिखियलु हो त फलाणी राति फलाणे हंधि लोक लका सुम्हण खां पोइ अचिजांइ त ही मुल्क छॾे हलिया हलूं। ॿियो सभु बंदोबस्तु आउं पाण कंदुसि। गुल मुनीर ख़त खणी वज़ीर ज़ादे खे ॾियण लाइ हलियो। ओचितो ख़्यालु आयसि त ॾिसां शहज़ादी ख़त में छा लिखियो आहे। सो हिकिड़ी कुंड में बीह ख़त पढ़ियाईं। समूरो अहवाल मालूम करे सोचाई त ही वरी कहिड़ी ॻाल्हि में घटि आहियां। पोइ वज़ीर ज़ादे खे ख़त ॾियण बदिरां पाण वेही उन ख़त जो जवाबु लिखी आणे शहज़ादी खे ॾिनई, जेका पढ़ी ख़ुशि थी ऐं पंहिंजी हिकिड़े हाल मोहरम बानी सां सॼी हक़ीक़त करे खेसि तयारु थियण लाइ चयईं। अंजाम वारी राति ते बानी ॿ भला घोड़ा कुझु नाणू भरे शहर जे ॿाहिरां हिकु वण जे हेठां जी बीठी। शहज़ादी बि अधु राति जो लिकंदी लिकंदी उन वण वटि आई। ॾिठाई त बानी त तयारु बीठी आहे, पर वज़ीर ज़ादे जो त को बि पतो कोन्हे। सो बानी खां पुछा कयईं त बानी जवाबु ॾिनसि, मूंखे पाण आए हिते काफ़ी देरि थी वई आहे, हू अलाए जे छो न आयो आहे। वज़ीर ज़ादे खे त उन ॻाल्हि जी का ख़बर ई कोन हुई। तंहिं पे निंड में फूकूं ॾिनियूं। हेॾां ही ॿई ॼणियूं शहज़ादी ऐं बानी हिन जे फ़िकर में वण हेठि वेठियूं हुयूं। एतिरे में शहज़ादो गुल मुनीर बि ठही संभरी झुंड हणी अची मुक़ररु वण वटि पहुतो। ऊंदाही हुजण सबबि गुल मुनीर जी शिकल चङी तरह ॾिसजण में न थे आई। शहज़ादी जे लेखे त वज़ीर ज़ादो आहे, सो न पुछा न अच्छा टप ॾेई घोड़े ते चढ़ी वेठी ऐं गुल मुनीर खे बि इशारो कयाईं त जेको साणसि ॿेल घोड़े ते चढ़ी वेठो। बानी बि टप ॾेई ॿिए घोड़े ते चढ़ी वेठी ऐं पोइ उथी पंधु पिया। शहज़ादी गुल मुनीर खे वज़ीर ज़ादो सम्झी हर हर पे भाकर विझी ॻाल्हाइण लाइ चयो, पर हू अहिड़ो कुछे जहिड़ो भित, रुगो हूअं हा पियो करे जिंद छॾाए। आख़िर सारी राति जी मुसाफ़िरी खां पोइ वञी कंहिं ॿी बादशाही में दाख़िल थिया।
जिथे खेनि सुबुह थी वियो। आराम करण जे ख़्याल सां घोड़नि तां लही पिया। उते शहज़ादी जे खणी ॾिसे त मार वज़ीर ज़ादो त अलाए किथे रहियो। हीउ त उहो ई मुल्ला वारो ख़लीफ़ो आहे। सो अंदर में खाॼी वई। गुल मुनीर के पिटे पारा त ॾेई चवण लॻी त हिकदमि घोड़नि खे पोइते वराए। इएं चई बानी खे बि ॿ टे बांठा वाहे कढियईं। बानी डप विचां ॾकंदे चयो त साइण उन्ही में त मुंहिंजो को बि ॾोहो कोन्हे। ख़बर न आहे त कीअं वज़ीर ज़ादो रहिजी वियो ऐं हीउ ख़लीफ़ो नसीब में लॻी वियो। हाणे जेकॾहिं पोइते हलिबो बि तॾहिं बि ख्वार ख़राब थींदासीं, छो त इहा ॻाल्हि हुली वई हूंदी त शहज़ादी भॼी वई आहे। हाणे चङो आहे त जहिड़ो आहे तहिड़ो कणी क़बूल कर। शिकल सूरत में त वज़ीर ज़ादे खां बि वधीक सुहिणो आहे। उते गुल मुनीर शहज़ादी खे चयो त ए शहज़ादी, तूं जीअं बादशाह आहीं त आउं बि बादशाह ज़ादो आहियां। मुंहिंजो नालो गुल मुनीर आहे। क़िस्मत अलाए कीअं अहिड़नि कशालनि में विधो आहे। हाणे जेकॾहिं लिखे खणी पाण खे मिलायो आहे त तोखे क़ज़ा ते सब्र करणु घुरिजे। अलाह में उमेद आहे त आउं तोसां बेवफ़ाई न कंदसि ऐं तोखे पंहिंजे साह खां वधीक भाईंदसि। ईअं चई गुल मुनीर पांत ॻीचीअ में पाए परचाइण लॻसि। पर शहज़ादी जा हुई उहा चवे पई त आउं हिते घड़ी बि कोन रहंदसि। मूंखे वज़ीर ज़ादे खां सवाइ ॿियो को बि न खपे। तंहिं करे उते हली छॾियो, न त आउं पाण खे मारे छॾींदुसि। ईअं चई शहज़ादी वेही रोअण लॻी। बानी इहो सॼो हाल ॾिसी खेसि दिलदारी ॾेई परचायो ऐं चयईंसि त शहज़ादी, तूं ॾुधो खीर वरी थणनि कोन पवंदो आहे। हीउ बि शहज़ादो आहे। वज़ीर ज़ादे खां कंहिं बि हालत में घटि कोन्हे। बाक़ी इहो ॾिसिजे त असांखे संभाले सघंदो या न। तंहिं लाइ संदसि आज़माइश वठी ॾिसिजे। जेकॾहिं अक़ल वारो हूंदो त पंहिंजी हर तरह जो बंदोबस्तु कंदो। जे अक़ल न हूंदसि त वरी पाण ताईं पहुचंदो ई कोन ऐं पोइ पाणे वज़ीर ज़ादे खे ॻोल्हे वठंदियूंसीं। उन ॻाल्हि ते शहज़ादी जी दिलि खे बि कुझु आथिस आई ऐं बानी जी इहा ॻाल्हि क़बूल कई। बानी छा कयो जो कुझु पैसा थेले मां हिकु लाल कढी गुल मुनीर खे ॾेई चयाईं त शहर में का रहण जे लाइ जाइ हथ कर ऐं उन में ज़रूरत जूं सभु शयूं मौजूदु करे पोइ अचु त उते हली रहूं। गुल मुनीर लाल खणी शहर में वियो। जिथे हिकु सोनारे खे लाल ॾेखारे उन जी क़ीमत पुछाईं। सोनारे ॾिठो त हीउ आहे छोकिरो, तंहिंखे कहिड़ी ख़बर त लाल जो मुल्ह छा हूंदो। सो चयाईं त हीउ लाल कूड़ो आहे, तंहिं करे एतिरी क़ीमत कोन थो लहे जो तोखे ॿुधायां। बाक़ी ही 200 रुपया खणी वञ। उन ते गुल मुनीर चयो त हीउ लाल कूड़ो न पर सचो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ते सोनारो, ॿिई ते गुल मुनीर। नेठि गुल मुनीर चयसि, जेकॾहिं तव्हां चओ था लाल कूड़ो आहे त पोइ ठीकु आहे। अगरि जेकॾहिं लाल सचो आहे त तो वटि जेका मिल्कियत आहे सा मुंहिंजी थींदी। सोनारे इहा ॻाल्हि क़बूल कई। 2 शाहिद बीहारे लाल खे भॼी ॾिठाऊं त वाक़ई सचो निकितो। उन ते गुल मुनीर चयसि त तूं पंहिंजी शर्त हाराई। हाणे सॼी तुंहिंजी मिल्कियत जो वारिस आउं आहियां। सोनारे जो मुंहं जो सॼो पनो लही वियो त गुल मुनीर खे मथसि क्यास अची वियो। तॾहिं चयईं त चङो, शर्त तो हाराई आहे, पर मूंखे ॿियो कुझु बि कोन थो घुरिजे। फ़क़ति रहण लाइ हिकु आलीशान जाइ जंहिंमें शाइण क़िस्म जो सामान ऐं ज़रूरत जी हर शइ में मौजूदु हुजे। सोनारे जी त ख़ुदा बि ॿुधी जोॻो थोरे मां जिंद छुटसि। सो हाज़िर चई हिकिड़े आलीशान महिलात में वठी आयसि जंहिंमें ज़रूरत जी हर शइ मौजूदु हुई। चाबियूं गुल मुनीर जे हवाले करे पाण रवानो थी वियो। गुल मुनीर सॼो बंदोबस्तु करे साॻी लाल खणी शहज़ादी ऐं बानी वटि पहुतो। बानी खे लाल हथ में ॾेई सारी ॻाल्हि ॿुधाए खेनि हलण लाइ चयाईं। शहज़ादी पहिरियां त इनकार कयो, पर पोइ बानी जे मिंथनि ऐं सम्झाइण ते अची उन जाइ ते पहुती। बानी छा कयो जो झटपट ताम तयारु कयो, जेको खाई आराम कयूं। अहिड़ी तरह 2-3 ॾींहं मस गुज़रिया।
मगर शहज़ादी गुल मुनीर सां न ॻाल्हायो ऐं ना ई उन ॾांहुं ॾिठाई। राति ॾींहुं वज़ीरज़ादे खे यादि करे वेठी शुकारा भरींदी हुई। उन शहर में रहंदे कुझु ॾींहं हिननि खे गुज़री विया। बानी खे गुल मुनीर जी हालति ॾिसी ॾाढो क़यास थियो। जेको वीचारो वेगाणो वेठो हूंदो हो, हू शहज़ादी खे घणो ई सम्झाईंदी हुई, पर हू इहा ई वज़ीर जे वीचार में वेठी हूंदी हुई। आख़िर हिकिड़े ॾींहुं गुल मुनीर खे सम्झाई त खाधे खूह बि खुटी वेंदा आहिनि, तंहिं करे तूं हिन मुल्क जे बादशाह जी दरबार में वञ, मन को कुझु भलो थी पवे। गुल मुनीर उन्ही महिल सही संभरी दरबार में वियो ऐं बादशाह जो सलाम कई। बादशाह जी सूंहं ॾिठी बेइख्तियार खांसि हाल अहवाल पुछियो। गुल मुनीर ॿुधायो त आऊं सौदागर आहियां। मुंहिंजो को हिकिड़ो मुल्क न आहे जिथे वापारु सुठो लॻंदो आहे, उते ई वक़्तु गुज़ारींदो आहियां। बादशाह खे गुल मुनीर जी गुफ़्तगू पसंदि आई ऐं पंहिंजी दरबार में रोज़ानो हाज़िर थियण लाइ चयाईं ऐं वञण महिल खेसि ॻच इनाम पैसा ॾोकड़ ऐं कुझु क़ीमती लिबास पाराए रवानो कई। उनखां पोइ गुल मुनीर रोज़ानो बादशाह जी दरबार में ईंदो हो ऐं मोकिलाइण वक़्तु कुझु न कुझु इनाम वठी वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह गुल मुनीर खां पुछियो त तोसां ॿिया बि के माण्हू आहिनि या तूं अकेलो आहीं? गुल मुनीर जवाबु ॾिनो त मूंसां मुंहिंजी ज़ाल ऐं हिकिड़ी बानी आहे। इएं चई बादशाह खां मोकिलाए पंहिंजे घर आयो ऐं अची पंहिंजी बानी सां सॼी हक़ीक़त कई ऐं सलाह वरितई त बानी चयसि त तूं को बि उल्को न कर, भली रोज़ानो बादशाह वटि हाज़िरी भरींदो रह, आउं शहज़ादी खे पाणे मञाए वठंदसि। पोइ गुल मुनीर रोज़ सुबुह जो दरबार हलियो वेंदो हो, जिथां राति जो मोटी पंहिंजो मोह वठी अची सुम्ही पवंदो हो। हिकिड़े ॾींहुं बादशाह पंहिंजी बानी खे हुकुम ॾिनो त अॼु खां वठी रोज़ सुबुह जो गुल मुनीर जी जाइ ते वञे ऐं उन्हनि खे कुझु सामान सीधो ॾेई अचे। बानी हुकुम जी बंदी हुई। सा ॿिए ॾींहुं गुल मुनीर जी रहण वारी जाइ ते कुझु सामान खणी वई। उन ज़माने में वॾनि माण्हुनि ऐं बादशाहनि वटि इहो रवाज़ हो त जेका बानी को सामान सीधो खणी ईंदी हुई, तंहिंखां सामान सीधो वठी उन एवज़ अन्न जो थाल भरे ॾींदा हुआ। सो जॾहिं बानी शहज़ादी वटि सामान खणी आई, तॾहिं शहज़ादी उन्हनि जे वठण खां साफ़ इनकार कयो ऐं न ई वरी को बानीअ खे अन्न जो थाल भरे ॾिनई। बानी ॾाढी हैरान थी। अहिड़ी तरह जॾहिं थोरा ॾींहं गुज़रिया, तॾहिं बानी वञी बादशाह खे ॿुधायो त गुल मुनीर जे घर न को सामान था वठनि ऐं न को का ॻाल्हि ॿोल था कनि। संदसि ज़ाल जो सदाईं मोह ते चढ़ियो पियो आहे। ॿियो त ठहियो, पर मूं खेसि गुल मुनीर सां ॻाल्हाईंदे बि कॾहिं कोन ॾिठो आहे। मूंखे शक थो पवे त हीअ गुल मुनीर जी ज़ाल ई कोन्हे, शायदि भॼाए वठी आयो आहे। वज़ीर त अॻे ई गुल मुनीर ते सड़ियो वेठो हो जो बादशाह जो हिन ते घणो राज़ हो ऐं खेसि इहो शक हो त मतां कॾहिं खेसि वज़ीर तां लाइ गुल मुनीर खे वज़ीर मुक़ररु न करे। तंहिंखे जो वज मिलियो सो यकदमि वञी बादशाह खे चयाईं त मूं ॿुधो आहे त गुल मुनीर जेका ज़ाल आंदी आहे सा संदसि निकाह बदी ज़ाल न आहे, पर किथां भॼाए आयो आहे। बादशाह चयो त इहो कूड़ आहे, ईअं कोन हूंदो। हिकिड़ी ते बादशाह, ॿी ते वज़ीर। नेठि वज़ीर खे चयाईं त भला उन ॻाल्हि जी कहिड़ी रीति आज़माइश वठणु घुरिजे। वज़ीर चयो त आज़मूतो वठणु तमामु सवलो आहे। तव्हीं कंहिं ॾींहुं शाम जो मजलिस मां उथण वक़्तु गुल मुनीर ऐं मूंखे दावत ॾेई महिलात में वठी हलिजो ऐं पंहिंजी राणी खे सम्झाए छॾिजो त पंहिंजे हथनि सां असांखे हंधु विछाए ॾे, हथ धुआरे ऐं मानी वग़ैरह बि पाण खाराए ऐं सॼी राति वेही पाण सां कचहरी करे। पोइ सुबुह थियण ते सभु को पंहिंजे कमकार सां लॻी वञे। ॿी राति वरी आऊं तव्हांखे ऐं गुल मुनीर खे पंहिंजे घर वठी हलंदुसि ऐं मुंहिंजी ज़ाल पंहिंजे हथनि सां मानी टिकी खाराईंदी पीआरींदी। ऐं टें ॾींहुं जेकॾहिं गुल मुनीर जी पंहिंजी निकाह बदी ज़ाल हूंदी त असांखे बि दावत ॾींदो ऐं संदसि ज़ाल बि असांजे ज़ालनि वांगुरु पंहिंजे हथनि सां मानी टिकी खाराईंदी। पर जेकॾहिं का पराई भॼाए आयो हूंदो
त असांखे दावत ई कोन ॾींदो। बादशाह खे वज़ीर जी इहा ॻाल्हि पसंदि आई। शाम जो जॾहिं मजलिस थी तॾहिं बादशाह गुल मुनीर ऐं वज़ीर खे चयो त अॼु अव्हांखे असांजी दावत आहे, मूंसां गॾु महिलात में हलो। बादशाह जे चवण ते हिननि दावत क़बूल कई। ॿई गॾिजी बादशाह सां महल में आया। बादशाह पंहिंजी राणी खे अॻे ई सम्झाए छॾियो हो, सो राणी हिननि खे पंहिंजे हथनि सां हंधु विछाए ॾिनो ऐं ॿिन्ही ॼणनि खे पलंगनि ते आणे विहारियो ऐं पोइ पंहिंजे हथनि सां मानी पचाए खाराई ऐं सॼी राति वेही सांस कचारी कई। सुबुह जो हर को पंहिंजो पंहिंजो रस्तो वठी हलियो वियो। ॿिए ॾींहुं शाम जो दरबार मां उथण वक़्तु वज़ीर बादशाह ऐं गुल मुनीर खे दावत ॾिनी। से ॿई ॼणा गॾिजी वज़ीर जी महिलात ॾांहुं विया। वज़ीर जी ज़ाल ॿिन्ही ॼणनि जो चङो आदर भाउ कयो ऐं खाइनि पंहिंजे हथनि सां मानी टिकी खाराए, पोइ वेही साण कचहरी कई। अहिड़ी तरह सारी राति ॻाल्हियूं ॿोलियूं करे हर को पंहिंजे घर रवानो थियो। शहज़ादो गुल मुनीर वज़ीर जी दावत खाई जॾहिं घर पे आयो त रस्ते ते अची ख़्यालु थियसि त बादशाह ऐं वज़ीर त चङी सिट सटी आहे, हिननि जी त दावत खाधमि, पर हाणे छा करियां, कीअं हिननि खे दावत ॾियां। इहो सोचींदो अची घर पहुतो ऐं हिकु टुटल खटु ॾिसी हुन ते लेटी पियो। बानी जो गुल मुनीर जी इहा हालत ॾिठी सो रिड़ी अची पासे में वेठसि ऐं पुछियईं त शहज़ादा कर ख़बर कहिड़ी ॻणती अथई। गुल मुनीर पहिरीं ते घणो ई नटायो, पर पोइ बानी जे ज़ोर भरण ते बादशाह ऐं वज़ीर जे दावतनि जो सारो ज़िक्र करे ॿुधायो ऐं चयो त अॼु जेकॾहिं खेनि दावत न ॾिनी त हू अलाए छा सोचींदा, पर जेकॾहिं दावत ॾिजे बि खणी त वरी शहज़ादी जी हालत तोखां का लिकल कोन्हे। हाणे तूं ई ॿुधाए त आउं छा करियां। तॾहिं बानी चयसि त शहज़ादा ॻाल्हि बि एतिरी, हाणे कंहिं बि क़िस्म जो टेंशन न कर, आउं राणी खे पाणे ई पेर ते बीहारींदसि। तूं भले बादशाह ऐं वज़ीर खे दावत ॾे, पर पहिरीं हीअं कर जो कुझु मोहरूं खणी वञी हिकिड़ी नथ वठी आणे ॾे। शहज़ादे बाज़ार मां हिकिड़ी नथ वठी आणी बानी खे ॾिनी। बानी छा कयो जो गुल मुनीर खे बादशाह ॾांहुं रवानो करे पाण नथ खणी अची शहज़ादी जे घर में वेठी ऐं अची चयईं त शहज़ादी अॼु असांजी आज़माइश आहे, जे असीं उन में नाकाम थियासीं त पोइ ख़बर न आहे बादशाह पाण सां अलाए कहिड़ी हालत करे। तंहिं करे चङो ॼाणे त हीअ नथ खणी पा ऐं अॼोकी राति जी ॻाल्हि आहे, ख़ैर सां गुज़री वेंदी। ॿी सूरत में गुल मुनीर सां गॾु नाहक मारिजी वेंदियूंसीं। उन ते शहज़ादी खे ॾाढी कावड़ लॻी ऐं हिन खे धिको ॾेई घटि वधि ॻाल्हाए परे कई, पर बानी बि मुड़ण वारी कोन हुई। तंहिं वरी बि राणी खे मिंथ मेड़ कई ऐं बादशाह वज़ीर जी दावत जो सॼो किसो करे खेसि ॿुधाई। उन सम्झाइण ते राणी जी कावड़ थोरी ढरी थी ऐं नथ खणी विधई। पोइ बानी सम्झाए छॾियसि जॾहिं बादशाह ऐं वज़ीर अचनि तॾहिं खेनि सुठी इज़त ॾेई पंहिंजे हथनि सां हंधु विछाए विहारजांइ ऐं पंहिंजे हथनि सां मानी खाराए साणनि सॼी राति कचहरी कजांइ। ईअं न थिए त हू का घटिताई ॾिसी छकिजी पवनि ऐं पोइ पाण खे वधीक सूर सहणा पवनि। ईअं चई बानी शहज़ादी खे हार सिंगार करे पाण वञी ताम तयारु करणु लॻी। जॾहिं सांझी महिल बादशाह जी कचहरी ख़तमु थी तॾहिं गुल मुनीर बादशाह ऐं वज़ीर खे दावत ॾेई घर वठी आयो। शहज़ादी मुरकंदी हिननि खे अची मिली ऐं अची खेनि पलंग ते विहारियो ऐं ताम तयारु करे पंहिंजे हथनि सां खेनि खारायो। ताम खाई जॾहिं हथनि धोइण लाइ उथिया तॾहिं बादशाह ऐं वज़ीर जा पहिरीं हथ धुआरे, पोइ गुल मुनीर जा हथ धुआरियईं। गुल मुनीर हथ धोई गुरड़ी खणी शहज़ादी ॾांहुं उछलाई, जेका संदसि कपिड़नि ते वञी लॻी। उन ते शहज़ादी थोरी मुश्की, पोइ वरी उन्हनि सां कचारी करणु वेठी। सारी राति रिहाण करे सुबुह जो गुल मुनीर खां मोकिलाए बादशाह ऐं वज़ीर उथी हलिया विया। वाट ते बादशाह वज़ीर खे चयो त ॾिठई वज़ीर पंहिंजी ज़ाल खां सवाइ ॿी सां एतिरी हुजत करे नथी सघिजे, त यकीन सम्झ त हीअ संदसि निकाह बदी ज़ाल आहे। तंहिं ते वज़ीर चयो त बादशाह सलामत ईअं बराबरि आहे त गुल मुनीर जी ज़ाल असांजी तमामु घणी ख़िदमत कई, पर मूं ॾिठो पिए त गुल मुनीर खां ॿिए पासो कई
तंहिं करे अञा बि ॻाल्हि में थोरो रोलो थो सम्झां। तॾहिं बादशाह चएसि त भला ॿियो कहिड़ो बिलो करियूं। उन ते वज़ीर चएसि त बादशाह सलामत शिकार जो को बहानो करे हितां निकिरी ॿाहिरि हलिजे ऐं ज़ालूं बि पाण सां खणजनि ऐं हर हिक जो तंबू जुदा जुदा हुजे। उन खां पोइ राति जे वक़्तु पाण टेई ॼणा तंबुनि जे ॿाहिरां वेही कचहरी करियूं। पोइ जंहिंखे पंहिंजी ज़ाल जो सॾु थींदो सो तंबू में हलियो वेंदो। गुल मुनीर जी निकाहबदी ज़ाल हूंदी त खेसि सॾींदी, अगरि जेकॾहिं धारी हूंदी त सुम्ही रहंदी ऐं गुल मुनीर बि ॿाहिरि ई सुम्ही पवंदो। बादशाह खे वज़ीर जी इहा सलाह बि वणी, सो ॿिए ॾींहुं शिकार जो बहानो करे गुल मुनीर खे कबीले तयारु थियण लाइ चयईं। गुल मुनीर इहा ॻाल्हि ॿुधी वीचार में पइजी वियो ऐं घर अची मों वेड़े वरी बि छिनल खट ते सुम्ही रहियो। बानी जो ॾिठो तंहिं सही न सघी ऐं सोचईं त हिनखे का ॻणती आहे। तंहिं अची खांइसि पुछियो त गुल मुनीर शिकार वारी हक़ीक़त ॿुधायसि। हाणे शहज़ादीअ लाइ कहिड़ा पेरा खणंदी, जंहिंखे को शक पइजी वियो त राणी फुरे वठंदा ऐं मूंखे हितां तड़े कढी छॾींदा। उन ते बानी चए त शहज़ादा तूं कंहिं बि क़िस्म जी ॻणती न कर, ख़ुदा भलो कंदो। उथी मानी टुकर खा ऐं आराम कर। पोइ बानी वञी शहज़ादी खे सॼी ॻाल्हि ॿुधाई ऐं सम्झायो, जंहिं आख़िरकार बानी जो इहो चवण बि क़बूल कयो। ॿिए ॾींहुं बादशाह शिकार लाइ तयारु थियो। गुल मुनीर बि घर में पूरी तयारी ॾिसी ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह जे नौकरनि हिन खे उठ आणे ॾिनो, जंहिं ते शहज़ादी बानी खे सुवार कई ऐं पाण घोड़े ते सुवार थी बादशाह वज़ीर सां गॾियो। जिन हिन खे ॾिसी पंहिंजे ज़ालनि खे बि उठनि ते सुवार कयो ऐं पाण घोड़नि ते सुवार थी रवाना थिया। ही टेई ॼणा शिकार कंदा हलंदा रहिया। आख़िर शाम जो हिकिड़े हंधि अची खीमा खोड़ियूं। हर हिकु पंहिंजे तंबू में दाख़िल थियो। जॾहिं राति थी ऐं मानी टिकी खाई वांदा थिया, तॾहिं तंबुनि जे अॻियां हिकिड़े मैदान ते टेई ॼणा वेही कचहरी करण लॻा। लहवारियुनि ओभारियुनि ख़बरनि चारनि खां पोइ बादशाह चयो त हाणे का राग जी महफ़िल थिए। पहिरीं बादशाह राग ॿुधायो। राग ख़तमु थियो त बादशाह खे राणी जो सॾु थियो। वरी वज़ीर राग शुरू कयो। राग जे ख़तमु थियण ते वज़ीर जी ज़ाल वज़ीर खे सॾु कयो। हाणे गुल मुनीर जो वारो हो। हिन खे त हिकिड़ो वतन छॾण जो ॾुख, ॿियो भाउरनि जी जुदाई, टियों वरी शहज़ादी जी बेवफ़ाई, सभु सूर अची जाॻियसि। सो ॾाढे ॾुख विचां ॻाइण लॻो। बानी राणी खे मिंथू मेड़ियूं कयूं त मन गुल मुनीर खे सॾु करे, मगर हिन सफ़ा इनकार कयो। नेठि बानी चालाकी करे गुल मुनीर खे सॾु कया। होॾां गुल मुनीर जी दिलि मां जेके दर्द जूं दाहूं निकिरी रहियूं हुयूं, से ॿुधी बादशाह ऐं वज़ीर बि हैरान थी विया। ऐं राग मां अहिड़ो त रस आयो जो उथण जे माना का ॻाल्हि ई न हुजे। शहज़ादी जॾहिं इहो रुखारो राग ॿुधो, तॾहिं संदसि निंड बि हराम थी वई ऐं बानी खां पुछियाईं त इहो केरु आहे जेको ॻाए पियो। बानी ॿुधायसि त इहो राग गुल मुनीर खां सवाइ ॿियो केरु ॻाईंदो। उन ते शहज़ादी जी दिलि में गुल मुनीर जी छिक ऐं सिक थी। सो बानी खे गुल मुनीर खे सॾण लाइ चयाईं। बानी चयसि त मूं त घणाई सॾ कया आहिनि, हाणे तूं खणी सॾु करेंसि। उन ते शहज़ादी खट तां उथी ऐं तंबू जे दरवाज़े ते बीही गुल मुनीर खे सॾण लॻी। ऐं चईं त गुल मुनीर, हाणे काफ़ी राति गुज़री चुकी आहे, अच त कुझु वक़्तु आराम करियूं। पर जीअं त बादशाह ऐं वज़ीर उथण जी न पे कई, तंहिं करे गुल मुनीर चए त बादशाह सलामत जी मौजूदगी में आऊं कचहरी मां उथी अचां, इहा ॻाल्हि त चङी कोन्हे। शहज़ादी इहो ॿुधी खणी सब्र कयो। गुल मुनीर वरी बि ॻाइण ऐं बैत ॾियण लॻो। कुझु देर खां पोइ शहज़ादी अहिड़ो दर्द वारो ॻाइण ॿुधण सही न सघी। सा उथी वरी बि गुल मुनीर खे सॾु करण लॻी, जंहिं करे बादशाह लाचार मजलिस पूरी कई ऐं गुल मुनीर खे बि इजाज़त ॾिनी। गुल मुनीर अञा तंबू में घिड़ियो ई मस त शहज़ादी खणी भाकर पातसि ऐं हिकु त गुल मुनीर हुजे ऐं ॿी ख़ुशी विचां कपिड़नि मंझां न पियो मापे। ख़ुदा जो शुक्र अदा करे शहज़ादी सां वेही रिहाण करण रहियो।
ऐं बाक़ी राति रिहाणियूं कंदे गुज़ारियूं। सुबुह थियण ते बादशाह, वज़ीर ऐं गुल मुनीर वापसि पंहिंजी जाइ ते आया ऐं घर पहुची शहज़ादी ॾिसे त संदसि हार जेको तंबूअ में खट जे पाए में लाहे रखियो हुई सो उते ई रहिजी वियो। सो कुमाइजी परेशान थी वेही रही। गुल मुनीर शहज़ादी जी इहा हालत ॾिसी खांसि उन जो सबबु पुछियो, जंहिं ते हिन हार रहिजी वञण जी हक़ीक़त ॿुधायसि। गुल मुनीर हार खणी अचण लाइ संभरियो। शहज़ादी घणियो ई झलियसि त हार वियो त ख़ैरु आहे, पर तूं न वञ। मगर हू जल्द अचण जो चई रवानो थी वियो। गुल मुनीर घोड़े ते सवार थी तकिड़ो तकिड़ो अची तंबुनि वटि पहुतो। ॾिसे त बादशाह जी बानी तंबुनि जी सफ़ाई पई करे। उन खां हार जो पुछईं, हाणे छा बानी, छा हार? बानी खे तो हो हार ख़ुदा ॾियारियो, सो वरी वापसि कीअं करे? सा गुल मुनीर खां नटाइण लॻी ऐं साफ़ जवाबु ॾिनई त हार मूं ॾिठो ई कोन्हे। गुल मुनीर खे पक थी त हार बानी वटि आहे। तंहिं घणा ई दड़का धामा ॾिनसि, पर बानी ठुप जवाबु ॾेई छॾियो। बानी बि का जादूगिरियाणी हुई। तंहिं छा कयो जो हिकिड़ो सॻो पड़ी खणी गुल मुनीर जी ॻिचीअ में ॿधो त हू यकदमि तोतो बणिजी पियो। बानी खेसि झलण लाइ वधी त हू भड़को ॾेई उॾाणो। बानी जो ॾिठो त शिकार हथनि मां थो वञे, सो यकदमि बाज़ थी पोयां लॻी। हाणे अॻियां तोतो, पोयां बाज़, आख़िर वञी कंहिं ॿी बादशाही में पहुता। तोतो थकिजी उॾामण खां चूर थी पियो। सो काहे पियो शहर में घुटूं ॾींदो वञी शहज़ादी जी महिलात में वञी वेठो। बाज़ दरी वटां ॾामारा ॾियण लॻो। तोतो वीचारो ख़ौफ़ खां भड़को ॾेई वञी शहज़ादी जे कपिड़नि में लिको, जंहिं खणी पंहिंजी हंज में कयसि ऐं वेही हथड़ा घुमाइण लॻसि। हथ घुमाईंदे खेसि तोते जी ॻिचीअ में सॻो नज़र आयो। सो यकदमि खणी छोड़ियईं त शहज़ादो गुल मुनीर वरी बि माण्हू थी पियो। शहज़ादी जो गुल मुनीर जी सुहिणी सूरत ॾिठी सा ॾिसण शर्त मथि आशिक़ थी पई ऐं हिन खां बि हाल अहिवाल पुछईं। गुल मुनीर सरबस्तो हाल ॿुधायसि। शहज़ादी खे पक थी त शहज़ादो आहे, पोइ हाणे वरी छा कजे? पोइ शहज़ादी गुल मुनीर सां दिलि जी ॻाल्हि कई ऐं हिन बि शहज़ादी जो राज़ पोइ ॾिसी साणसि शादी करण जो वाइदो कयो। अलबत्त बादशाह जो ख़ौफ़ ज़ाहिर कई। उन ते शहज़ादी चयसि त बाबे जो मूंसां वाइदो आहे, आउं पंहिंजी पसंदि जो मुड़ुसु कंदुसि। तूं को ख़ौफ़ न कर, आउं बाबे खे हिते ई घुरायां थी। ईअं चई बानीअ खे पीउ ॾांहुं मोकिलियईं। बानी बादशाह खे वठी आई ऐं पोइ पंहिंजे धीअ जो ख़ासि महल जेको आयो ऐं पंहिंजी धीअ जे ख़ासि महल में कंहिं नए माण्हू खे ॾिसी ॾाढो कावड़ियो ऐं यकदमि धीअ खां गुल मुनीर बाबति पुछा कई। शहज़ादी साणसि सॼी हक़ीक़त कई ऐं पोइ चयईं त मुंहिंजे बदन ते हिन हथु लाथो आहे। तंहिंखां सवाइ हीउ बि शहज़ादो आहे ऐं वॾो क़िस्मत वारो हसीन आहे। तंहिं करे आउं पंहिंजी पसंदि जी शादी हिन सां करण जे लाइ तयारु आहियां। वधीक तव्हांजी मर्ज़ी। बादशाह खे गुल मुनीर जी सुहिणी सूरत ऐं गुफ़्तगू बि पसंदि आई ऐं खेसि शहज़ादी जो संग ॾिनई। पोइ दरबार में वठी आयसि, जिथे अमीरनि वज़ीरनि खे बि गुल मुनीर जी गुफ़्तगू पसंदि आई ऐं उन जोड़ी जी शादी में ख़ुशि थिया। ऐं पोइ ॾींहं ॿिनि अंदरि गुल मुनीर जी ॿी शादी बि थी। ऐं उन खां पोइ हिकिड़े ॾींहुं गुल मुनीर पंहिंजी राणी खे चयो त पाण हिते हर तरह सां ख़ुशि आहियूं, मगर हाणे पोइते पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि जी बि ख़बरचार लहिणी आहे। हू बि परेशान हूंदा। तंहिं करे मुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं मूंखे बादशाह सलामत खां मोकल वठी ॾे त माइटनि वटां घुमी फिरी खेनि मुंहुं ॾेखारे अचां। उन्हीअ ते शहज़ादी चयो त शहज़ादा, आउं बि तोसां गॾु हलंदुसि। तोखां सवाइ हिते मूंखे किथे थो सुख अचे। ईअं चई पंहिंजे पीउ वटि वई ऐं चयईंसि त गुल मुनीर खे माइटनि जी यादगिरी थी पई आहे। तंहिं करे हाणे असांखे मोकल ॾे त पंहिंजे वतन वञूं। बादशाह जी त मर्ज़ी कोन हुई, पर शहज़ादी जो राज़ पोइ ॾिसी ख़ुशी सां मोकल ॾिनई ऐं खेनि घणो सामान ऐं लश्कर ॾेई रवानो कयो वियो। गुल मुनीर लाइ लश्कर समेत मंज़िलनि ते मंज़िलूं कंदा आख़िर हिकिड़े ॾींहुं कंहिं बादशाह जे शहर में हिकिड़े बाग़ हेठां अची लथो। कुदरत ख़ुदा जी इहो बाग़ बादशाह जो ख़ासि हो। मजिस हर क़िस्म जा मेवा मौजूदु हुआ। गुल मुनीर तंबू खोड़ाए उते रही पियो। बादशाह जे माण्हुनि जो गुल मुनीर जो लश्कर ॾिठो
सो वरी बि बाग़ में सी वठी बादशाह ॾांहुं भॻा ऐं खेसि वञी सॼी हक़ीक़त करे ॿुधायूं त पंहिंजे शहर ते को गनीम चढ़ी आयो आहे ऐं तव्हांजे बाग़ में लश्कर समेत लही पियो आहे। बादशाह इहा ख़बर ॿुधी वज़ीर खे ख़बरचार लहण लाइ मोकिलियो। वज़ीर आयो बाग़ में, लश्कर ॾिसी डिॼी वियो। नेठि दिलि जले शहज़ादे गुल मुनीर जे तंबू वटि आयो ऐं शहज़ादे खे सलाम कयाईं। गुल मुनीर वज़ीर खे ख़बरचार पुछी। वज़ीर अक़लमंदो तंहिं चयसि त तव्हांजे अचण जी ख़बर ॿुधी बादशाह सलामत इहो पैगाम मोकिलियो आहे। जेकॾहिं महिमाननि जी हैसियत सां आया आहिनि त असांजा महिमान आहिनि ऐं जेकॾहिं जंग जे ख़्याल सां आया हुजो त असांखे ॿुधायो त असीं बि तयारी करियूं। उन ते गुल मुनीर थोरो मुस्कुराए वज़ीर खे चयो त ए अक़ल जा वीर वज़ीर, असीं महिमान आहियूं ऐं कुझु वक़्तु आराम करे पंहिंजे मुल्क वेंदासीं, जंग नथा चाहियूं। ईअं चई वज़ीर खे पोशाक पहिराए बादशाह ॾांहुं कुझु तोहफ़ा ऐं सलाम ॾेई खेसि रवानो कयईं। वज़ीर गुल मुनीर खां मोकिलाए बादशाह वटि आयो ऐं सॼी हक़ीक़त करे ॿुधाईं, पर शहज़ादी जी सुहिणी सूरत ऐं अक़ल जी एतिरी त तारीफ़ कई जो बादशाह ॿुधी हैरान थी वियो ऐं वज़ीर खे चयईं त जेकॾहिं ही वाक़ई शहज़ादो अहिड़ो हसीन ऐं अक़लमंद आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे त पंहिंजी शहज़ादी जो संग खणी ॾियांसि। वज़ीर उन ॻाल्हि में राज़ी थियो ऐं बादशाह जे चवण ते अची शहज़ादे सां मिलियो। सलाम करे खेसि बादशाह जो पैगाम ॿुधाईं। शहज़ादे गुल मुनीर बादशाह जी धीअ सां शादी करणु क़बूल कई ऐं वज़ीर खे वरी बि क़ीमती पोशाक पाराए जल्द तयारी करण लाइ ताक़ीद कयाईं। वज़ीर बादशाह वटि आयो ऐं खेसि अची मुबारक ॾिनाई। आख़िर शादी जी तयारी थी। हफ़्ते खनि अंदरि गुल मुनीर जीअं शादी कई ऐं कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ शहज़ादे बादशाह खां मोकल वरिती, जंहिं घणो ॾाज ॾेवण ॾेई शहज़ादे खे ख़ुशी सां मोकल ॾिनी ऐं हू हक़ले अची उन बादशाह जे शहर में लथो जिथे संदसि पहिरीं राणी बानी समेत रहियल हुई। शहज़ादे गुल मुनीर खे शहज़ादी खां जुदा थी 12 महीना गुज़री चुका हुआ। शहज़ादो गुल मुनीर जॾहिं हिन खां मोकिलाए हार खणण ऐं वापसि वियो ऐं वापसि न वरियो, तॾहिं खां हिन जी हालति पोइते पवण लॻी हुई। एतिरे क़दुरु जो अखियुनि मां ॻोढ़ा पिया वहंदा हुअसि। हार सिंगार खे त वेझी बि कोन ईंदी हुई, फ़क़ति हिकु राति जी मुलाक़ात में सारियो पई ॻरंदी हुई। होॾां बादशाह खे बि गुल मुनीर जे न अचण जो अची ख़्यालु थियो ऐं ख़बरचार वठण लाइ पंहिंजे बानीअ खे गुल मुनीर जे घर मोकिलियाईं। शहज़ादे बानीअ खे ईंदे ॾिसी माठ करे सियाणी थी वेही रही ऐं हिन खां ख़बरूं चारियूं पुछाईं। बानी ॿुधायसि त बादशाह गुल मुनीर जी ख़बरचार लाइ मोकिलियो आहे, जेको केतिरनि ॾींहंनि खां वठी दरबार में कोन थो अचे। शहज़ादी चयो त शहज़ादो पंहिंजे ॻोठ वियो आहे, उमेदु आहे त जल्द मोटी ईंदो। इहा वरंदी वठी बानी बादशाह वटि आई ऐं खेसि अची हक़ीक़त ॿुधाईं ऐं बादशाह माठ करे वेही रहियो। शहज़ादो गुल मुनीर जेको लश्कर समेत शहर जे ॿाहिरां अची लथो हो, सो किन माण्हुनि ॾिठो जिन वञी बादशाह खे ॿुधायो त पंहिंजे शहर ते को ज़ालिम चढ़ाई करे आयो आहे ऐं संदसि लश्कर शहर जे ॿाहिरां अची लथो आहे। बादशाह पंहिंजे वज़ीर खे मोकिलियो त तूं वञी ॾिस त केरु आहे ऐं संदसि कहिड़ी मर्ज़ी आहे। त वज़ीर उते पहुतो अची शहज़ादे सां मिलियो। शहज़ादे खे ॾिसंदे ई सुञातईं त हीउ उहो ई गुल मुनीर आहे जंहिंखे असां मोह सां सायो हो। सो हैरत में पइजी वियो त हीउ वरी किथां आयो। नेठि हिक ॿिए सां मिलिया ऐं गॾिजी बादशाह वटि आया। बादशाह शहज़ादे खे ॾिसी ख़ुशि थियो ऐं हाल अहिवाल पुछाईं। गुल मुनीर सरबस्ती ॻाल्हि अवल खां आख़िर ताईं ॿुधाई, जेका बादशाह ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। पोइ बादशाह खां मोकिलाए गुल मुनीर लश्कर में आयो, जिथां पंहिंजूं ॿई राणियूं साण करे अची घर पहुतो ऐं पंहिंजी पहिरीं राणी सां मिलियो। हू बि 12 महीननि खां पोइ गुल मुनीर खे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी ऐं सभु ॾुख सूर लही विया। हिकिड़े ॾींहुं बादशाह वज़ीर सां सलाह कई त गुल मुनीर जो शान ऐं रुतबो आला आहे, जो 2 वॾनि बादशाहनि जूं धीअरूं परिणियो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त पंहिंजी वॾी धीअ बि खणी खेसि ॾियां। वज़ीर हथ बती अर्ज़ु कयो त धीअ उथारणु फ़र्ज़ु आहे ऐं मुंहिंजो पिणु इहो ई ख़्यालु आहे। वधीक तव्हीं मर्ज़ी जा मालिक आहियो। बादशाह वज़ीर खे शादी जो पैगाम ॾेई गुल मुनीर ॾांहुं मोकिलियो। शहज़ादी बि उन ॻाल्हि में राज़ी थी। आख़िर थोरे घणे ॾींहं गुल मुनीर जी चौथीं राणी सां बि निकाह थियो। बादशाह हाणे पीरसन थी वियो हो, तंहिं पंहिंजी जीअर बादशाही खणी गुल मुनीर जे हवाले कई ऐं पाण वञी ख़ुदा जी इबादत करणु लॻो। शहज़ादे गुल मुनीर ॾिठो त 4 राणियूं बि मिलियूं ऐं बादशाही बि मिली। मुंहिंजो ख़्वाबु त सचो साबित थियो।
तॾहिं वरी संदसि भाइरनि जी यादगिरी आयसि। खेनि यकीन थी वियो त मुंहिंजे भाइरनि जा ख़्वाब सचा थिया हूंदा। सो माण्हुनि खे ॻोल्हा लाइ छॾियाईं ऐं खेनि पार पता ॾेई ॿुधाईं त हिकिड़ो कंहिं मेहार वटि हूंदो ऐं ॿियो कंहिं मुहाणे वटि हूंदो। माण्हू ॻोल्हींदा रहिया। नेठि ॿिन्ही खे वञी हथु कयूं। हिकिड़ो वॾो भाउ मेहार वटि हो ऐं उनजी धीअ सां शादी कई हुई ऐं ॿियो भाउ वरी हिकु मुहाणे वटि हो। जॾहिं ॿई अची हाज़िर थिया तॾहिं गुल मुनीर हुकुम ॾिनो त ॿिन्ही खे वेंझारे संजारे नवां कपिड़ा पाराए महिलात में वठी अचो। नौकर हुकम जा बंदा हुआ। तिन सभु कमु पूरो करे ॿिन्ही भाइरनि खे महिलात में आंदो। महिलात में शहज़ादे गुल मुनीर छा कयो जो पाण हिंदोरे में सुतो। ॿ राणियूं साॼे पासे ऐं हिकिड़े पलंग ते विहारियईं ऐं ॿ राणियूं खाॿे पासे कंहिं ॿिए पलंग ते विहारियईं जिन हिन खे वारे वारे सां लोॾियो पिए। भाइरनि सॼो तमाशो ॾिठो। तिन बि सुञातो त हीअ असांजो नंढो भाउ आहे जंहिंजो अलाह साईं एॾो मर्तबो कयो आहे। उन खां पोइ शहज़ादे पाण बि सुञाणारायो। अहिड़ी तरह टई भाउर पाण में ॾाढा मिली ख़ुशि थिया ऐं पोइ शहज़ादे पंहिंजे ॿिन्ही भाइरनि जी मर्ज़ी सां हिकिड़े खे मेंहियूं वठी ॾिनियूं ऐं ॿिए खे मुहाणनि जो सरदार बनाई। जहिड़ी रीति टिनी भाइरनि जी दिली मुराद पूरी थी तहिड़ी तरह अलाह साईं कुल जहान जूं मुरादूं पूरियूं करे। आमीन। दोस्तों ही कहानी जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे लाइक करणु न विसारिजो। मिलूं था कंहिं ॿी कहाणी में। तेसि ताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।